नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ मथूण में चान्या बिरादरी जे सभई माण्हुनि खाई पुलिस जी ज़ातियुनि ख़िलाफ़ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन मौक़े ते मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु प्लाट जे मामले तां चान्या ऐं दर्स बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो, जहिड़े में दर्स बिरादरी जो इमाम बख्श दर्स क़त्ल थियो। दर्स बिरादरी असल कातिलनि बजाई ॻोठ जे मोअज़्ज़िज़ हयात चान्यो समेत 4 माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो। केस में नामज़द 3 माण्हुनि खे गिरफ़्तार हुअण बावजूद खाई पुलिस बिना जवाज़ ॻोठाणनि खे हिरासा करे रही आहे। ॿिए पासे राब्तो करण ते खाई पुलिस जो चवणु आहे त केस में नामज़द अञा हिकु जवाबदार घुर्बल आहे, जंहिं लाइ असां छापा हणी रहिया आहियूं। मुज़ाहिरीन वसवारनि समेत आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जी शिफ़ाफ़ जांच कराए असल कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।